हक अल्लाह हक आए बाबा को घर में जे कोला जे नाले खेर जे न फकीर के रोजी में बरकत पंदो बाबा। अचे फ़कीर। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। मौला खुश कंदई बाबा। अल्लाह ऐं अल्लाह जो हबीब खुश रखंदई। जी साईं, तव्हां हथ ॾिसंदा आहियो? हा मां छो न। त पोइ मुंहिंजो हथ ॾिसो न। तुंहिंजे नसीबनि में त ससी वारा सूर लिखियल आहे। बरहल खुदा ऐं खुदा जो हबीब चङाई कंदो। माण कबीर हिन रश खे सुलझण खां बहितर न आहे त तूं कीअं होड़े ते हलियो वञ। माणक जी मां या होड़े ते हलियो वियुसि त माणक जी बजट पे केर खां। पर हिते बि त शिकार हाणे खत्म थी वियो आहे न। सब ख़बर आहे पर अल्लाह में उम्मीद आहे। बुखे पेट हथुराणियूं हणण लाइ कोशिश कंदुसि ऐं सुबुह जो शरड़ा में वेंदुसि ऐं फिशरी वारनि सां मिलंदुसि। मन का असांजी मदद कनि। हाउ जेकॾहिं इहे ऑफिस वारा चाहिनि न त असांखे होड़ो बि वठी ॾेई सघनि था। जे उहे चाहिनि त माणक जी ख़बर लही ॾेई सघनि था पर उहे पाण ग़रीबनि जहिड़नि जी ॻाल्हि किथे था ॿुधनि। माण कबीर तो उन्हनि खे ज़रूर चइजे त मन माणक जी का ख़बर लही ॾियनि। मन को रहम पइजी वञे न मुंहिंजो मालिक अची वञे घर। मुझे अखियां से करते मुझे मारेगा। हाँ ये पटको लाहे उनके पेरन में विझण लाइ तैयार आहियां पर आउं उन्हनि जूं ॻाल्हियूं सुनियूं वेठो आहियां। ये वॾा वॾा खाता सिर्फ वॾाई न लाइ कम टको खोले। ये सिर्फ पंहिंजे पेट भरण लाइ वेठा आहिनि। गरीबनि जी केर थो सुणे। हाणे ड्रामा सीरियल पाणी ऐं प्रीत जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।